बिल्कुल नाज़रीन, असां सां हींअर मौजूदु आहे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल टीचर जंहिं सर्दी जे हिसाब सां हिकिड़ो मज़ाहिया गीत तयारु कयो आहे ऐं सरदार शाह खे हिकिड़े गीत में मयार बि ॾिनी आहे। वधीक अचो त उन सां ॻाल्हायूं। गीत तव्हां कहिड़े हिसाब सां तयारु कयो आहे? साईं, मां पाण इरफान अली ज़रदारी प्राइमरी स्कूल टीचर ऐं गीत मूं सियारे जी जेको आहे हींअर जेका सीउ जी लहर आहे, सीउ जी जेका हींअर मौसम जेको आहे गड़बड़ थियो आहे, पोइ गवर्नमेंट खे अलाए छो न सम्झ में अचे थो जेका 10 ॾींहं मोकल जनवरी में करणु घुरिजे उहा डिसंबर में था कनि, जेका मोकल गर्मियुनि जी जुलाई अगस्त में करणु घुरिजे उहा जून जुलाई में था कनि। सो इन हिसाब सां असांजे सीउ सटे छॾियो आहे। त मूंखे ज़हन में इहो ख़्यालु आयो त मां जेको आहे इन हवाले सां साईं सरदार शाह साहिब खे मयार बि ॾियां ऐं तालीम जे हवाले सां थोरो ऐं सी जे हवाले सां थोरो मूं कलाम ठाहियो आहे। मज़ा सरदार साईं छो असांखे नथो भाई, जीवे सरदार साईं छो असांखे नथो भाई, मोकल नथो वधाई 20 जनवरी ताईं, 20 जनवरी ताईं। शहर शहर शोर वा सी जो वॾो ज़ोर वा, शहर शहर शोर वा सी जो वॾो ज़ोर वा, मोकल नथो वधाई छो असांखे नथो भाई, जीवे सरदार साईं छो असांखे नथो भाई, मोकल नथो वधाई। स्कूल वञूं था जॾहिं कुल्फी थियूं था तॾहिं, फिफड़ सी कढे थो मरी न पऊं कॾहिं, कोट पायो अचनि घर जा सारा इहे नंढड़ा ॿार प्यारा, कोट पायो अचनि घर जा सारा इहे नंढड़ा ॿार सारा, तब सी नथो लहे ने ओ असांजे सिर जा साईं, मोकल नथो वधाई। शहर शहर शोर वा सी जो वॾो ज़ोर वा, शहर शहर शोर वा सी जो वॾो ज़ोर वा, सी जो वॾो वा सटको थी ने पवे झटको, पघार तमामु थोरी असांखे वॾो व खुटको, DRA ने वधाई अलाउंस ने वधाई, इलाज कीअं कराइबो ओ असांजे सिर जा साईं, ओ असांखे नथो भाई, मोकल नथो वधाई 20 जनवरी ताईं। तमामु परेशानी में था अचनि नंढड़ा ॿार ऐं जेको के त वीचारा परे परे खां बाइकनि ते अचनि था, उहो सी में अची सटिजी था अची पवनि, ॾकनि था, कोट वग़ैरह सभु शइ पायो था अचनि, त पोइ उन हवाले सां उहो स्कूलनि में हीटर वग़ैरह जेको सो बाहि वग़ैरह न आहे जो अची हथ अची सेकींदा, ऐं ॿाहिरि त रुॻो कोयड़ो पोइ 11-12 ताईं कोयड़ो ख़तमु कोन थो थिए। सो इन हवाले सां जेको आहे ॿारड़ा वीचारा कुझु बीमार थी पिया माना इन हिसाब सां गीत हिकिड़ो लिखियो आहे। जी हा, इन हवाले सां गीत लिखियो आहे त इहो बराए महिरबानी सरदार शाह साहिब खे अर्ज़ु आहे, जेके बि ऐं ॿिया मिनिस्टर आहिनि उन्हनि खे अर्ज़ु आहे त जेको मौसम जे हवाले सां मोकलूं जेको आहे सो डिसाइड कंदा कयो। डिसंबर में इहे मोकलूं न कयो, इहे मोकलूं जनवरी में कयो जेके सी वारियूं, ऐं गर्मी वारियूं मोकलूं आहिनि जून जुलाई में, जून जुलाई जी बजाए जुलाई ऐं अगस्त में कयो। इहा हिन में जेको आहे सो पघार बि थोरी आहे, मयार बि ॾिनी आहे, DRA महिरबानी करे सरदार शाह साहिबु वधायो, ऐं सर्दी बि लॻे थी असांखे। हींअर जेको सो के वीचारा 15-20 किलोमीटर खां परे था उस्ताद अचनि,